अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मायरा जो किचन में तव्हांखे खुश आमदीद चऊं था। अॼु जी असांजी रेसिपी आहे मज़ेदार आलू जा पराठा। हिन रेसिपी ठाहिण लाइ सभिनि खां पहिरियां मां हिकु बोल में कणिक जो अटो खयो आहे तक़रीबन 2 कप्स। हिन में ऐड कयो आहे सॉल्ट हाफ टी स्पून ऐं ऑयल ऐड कयां थी हाफ टेबल स्पून। ये सभु शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं पोइ ये अटो असां ॻोहींदासीं नीम गरम पाणी सां। नीम गरम पाणी सां अटो ॻोहिण खां पोइ असां कवर कंदासीं ऐं 3 मिंटनि जे लाइ रेफ्रिजरेट कंदासीं। अगरि त मौसम सर्द आहे त तव्हां रूम टेम्परेचर ते बि रखी सघो था अधु कलाक जे लाइ। हिन खां पोइ मां हिकु बोल में खयो आहे बॉइल्ड ऐं मैश्ड पोटेटोस। 4 खां 5 अदद मीडियम साइज़ जा पोटेटोस खणण खां पोइ मां उनखे बॉइल करे छॾियो ऐं मैश करे छॾियो आहे। इन में ऐड कयां पई सिलैंचरो हाफ कप, सावन धाणनि खे चॉप करे छॾियो हुयो ऐं हाफ कप सावा धाणा विझण खां पोइ पिकल्ड जैलेपिनो यूज़ पई कयां 2 टेबल स्पून। पिकल्ड जैलेपिनो बेसिकली सिरके में डिप्ड जेके सावा मिर्च हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि। अगरि तव्हां वटि अवेलेबल आहिनि त ठीकु आहे, न त तव्हां नॉर्मली ग्रीन चिलीज़ बि विझी सघो था। उन खां पोइ ग्रीन अनियन ऐड कयां थी 2 टेबल स्पून ऐं ग्रीन चिली मां खया आहिनि तक़रीबन 1 खां 2 ग्रीन चिलीज़ खे चॉप करे छॾियो हुयो ऐं उहे ऐड करे रही आहियां। ऐं क्रश कोरिएंडर सीड्स आहिनि, कुटियल सुका धाणा हाफ टेबल स्पून, आमचूर पाउडर आहे 1 टी स्पून, सॉल्ट 1 टी स्पून, रेड चिली पाउडर आहे हाफ टी स्पून। ये सभु शयूं विझण खां पोइ असां इनखे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। इन खां पोइ मां पंहिंजी ॻोथियल अटे मां तक़रीबन 2 स्मॉल पेड़ा ठाहिया आहिनि। बस स्मॉल पेड़ा ठाहिण खां पोइ मां इनखे थोरो सो वेले छॾियो आहे ॿिन्ही पेड़नि खे। हाणे हिकु पेड़े जे मथां मां रखां थी पंहिंजी पटेटो स्टफिंग, जेको पटेटो मसालो सां ठाहियो हुयो बॉइल्ड पटेटोस जो, उहो तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून जेतिरो हिकु पेड़े ते रखण खां पोइ उनखे कवर कयो आहे ॿिए पेड़े सां ऐं उनजे किनारनि खे चङी तरह सां सील करे छॾियो आहे। हथ जी मदद सां तव्हां उनखे प्रेस करे पूरो सील करे छॾियो ऐं उन खां पोइ नॉर्मली जीअं असां मानी वेलींदा आहियूं ईअं तव्हां मानी वेले छॾियो। मानी वेलण खां पोइ तओ पहिरियां खां ई गरम थी चुको आहे। तओ घणो गरम बि न हुजणु खपे, नॉर्मल गरम जीअं हूंदो आहे। असां पंहिंजो पराठो पचाईंदासीं ऐं पराठो तए ते विझण खां पोइ मां ऑयल यूज़ करे रही आहियां। अगरि तव्हां घी पसंदि कंदा हो त थोरो घी हणी छॾियो, जीअं जेतिरो तव्हांखे पसंदि आयो उन हिसाब सां तव्हां ऑयल या घी इस्तेमालु करे सघो था। ऐं ऑयल या घी हणण खां पोइ असां पंहिंजे पराठे खे पचाईंदासीं मीडियम फ्लेम ते। बाहि न घणी तेज़ हुजे ऐं न ई बिल्कुलु हल्की हुजे, विचोली बाहि ते असां पराठो पचाईंदासीं जेसि ताईं त गोल्डन ऐं क्रिस्पी न थी वञे। जी फ्रेंड्स, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजो मज़ेदार आलू जो पराठो तयारु आहे ऐं मां हिनखे डिश आउट थी कयां। आई होप तव्हांखे अॼु जी असांजी रेसिपी पसंदि आई हूंदी। मां कोशिशि कई त तव्हांखे ईज़ी खां ईज़ी रेसिपी ॾेई सघां। इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात थींदी हिकु नेक्स्ट वीडियो में। असांजी वीडियो खे ज़रूरु लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। आई विल सी यू नेक्स्ट टाइम। अंटिल देन, अल्लाह हाफ़िज़।